अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हाणे ख़बर शामिल कंदासीं नौशरो फ़िरोज़ खां। बशीर हुसैनी विस्तड़ो जी नौशरो फ़िरोज़ सिंध कॉलोनी जा रहवासी बहराम अब्बासी निसार अली अब्दुल गफ़ार ऐं अल्लाह बचायो। औरतुनि ऐं ॿारनि क़ुर शरीफ़ खणी पंहिंजे नियाणीअ जे अगवा ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप लॻाई आहे। एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी नियाणी फरज़ाना जी शादी सूबे जे रोजे रहवासी इम्तियाज़ चुनियो सां थियल हुई। उन 35 साल खे 1 महीने खां वठी गुम करे छॾियो आहे। उनखे 2 ॿार बि आहिनि। असांखे शक थो पवे त मुंहिंजी नियाणी खे मारे छॾियो या विकिरो करे छॾियो आहे। असां IG सिंध SSP नौशरो फ़िरोज़ SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था कयूं त इम्तियाज़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे पंहिंजी नियाणी वापसि कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में असां SSP ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। उनजो ज़िम्मेवार इम्तियाज़ हूंदो।